अस्सलाम वालेकुम दोस्तों। कुछ ॾींहं पहिरियां ज़ीशान उस्मानी जो हिकिड़ो सेशन अटेंड कयो एजेंटिक एआई जे बारे में ऐं उन में उन जाम शयूं डिस्कस कयूं। ज़ीशान उस्मानी हिकिड़ो कंप्यूटर साइंटिस्ट आहे जेको खैरपुर जी यूनिवर्सिटी मां ग्रेजुएट थियो आहे ऐं हिन महिल हिकिड़ी पूरी अलॻि सीरीज़ ठहे सघे थी, पर अॼु असां डिस्कस कंदासीं एजेंटिक एआई जे बारे में। हाणे पहिरियों कुझु वीडियोज़ में असां डिस्कस करे चुका आहियूं त डेटा साइंस छा आहे, मशीन लर्निंग छा आहे, आर्टिफिशियल इंटेलिजेंस छा आहे ऐं उनजा कहिड़ा कहिड़ा यूज़ केसिस आहिनि जेके प्रोजेक्ट्स थी विया मशीन लर्निंग जे थ्रू या डीप लर्निंग जे थ्रू, जीअं ई चालान जो थी वियो प्रोजेक्ट उहो कीअं ठहियो, या कंप्यूटर असांजो जेको इमेज आहे या असां जेके टेक्स्ट वग़ैरह असां प्रॉम्प्ट वग़ैरह ॾियूं था चैट जीपीटी खे, जेमिनाई खे या डीप सीक खे, त उहो कंप्यूटर इहे कीअं सम्झे थो, इहे शयूं असां डिस्कस करे चुका आहियूं ऑलरेडी। हाणे अॼु असां डिस्कस कंदासीं एजेंटिक एआई जे बारे में। हाणे हीअ जेके टूल्स वग़ैरह असां यूज़ कंदा आहियूं जीअं चैट जीपीटी थी वियो, डीप सीक थियो, उन वटि पंहिंजी का ऑटोनॉमी न आहे, हीअ मतिलबु छा ख़ुदि मुख़्तियार न आहिनि। असां उन्हनि खां सवाल जवाब पुछा कयूं था ऐं असांखे सिर्फ़ु जवाबु ॾियनि था। हीअ पाण वञी को कमु न स्टार्ट करे सघनि था न ख़तमु करे सघनि था पंहिंजे पाण जे बेस ते या पंहिंजे पाण जी एबिलिटी ते। हाणे जेको एजेंटिक एआई आहे इहो हुननि जो हिकिड़ो अपग्रेडेड वर्जन आहे जंहिंमें असां एआई खे ख़ुदि मुख़्तियारी थी छॾियूं त उहो पाण टास्क शुरू करे ऐं हुनखे ख़तमु करे सघे। फॉर एग्ज़ाम्पल जीअं रियल लाइफ में असां कंहिं एजेंट खे कुझु पैसो ॾेई उनखे को कमु चई छॾींदा आहियूं त असांखे बोर्ड मां सर्टिफिकेट कढाए ॾिए या असांजो कोर्ट में को मसइलो आहे उहो असांखे हल कराए ॾिए, त उहो पाण ई वञी फर्दर उहो जांच पड़ताल करे उहो असांजो मसइलो हल कराए छॾे थो। असां सिर्फ़ु हुनखे कमु ॾिसी छॾींदा आहियूं, हुनखे कुझु पेमेंट ॾेई छॾींदा आहियूं। ईअं ई एजेंटिक एआई खे तव्हां सिर्फ़ु छा हिकिड़ो गोल ॾेई छॾींदा आहियो त उहो पाण वञी उन मक़सद ते जांच पड़ताल कंदो आहे, उन ते रिसर्च वग़ैरह कंदो आहे ऐं उहो तव्हांजो मसइलो या तव्हांजो जेको गोल आहे उहो हल करे अचीव करे तव्हांखे रिज़ल्ट ॾेखारींदो आहे। हाणे फॉर एग्ज़ाम्पल हिकिड़ो वॾो फेमस असां चई सघूं था, फॉर एग्ज़ाम्पल तव्हांखे ॾियूं त जीअं असां स्टूडेंट्स जेके आहियूं असाइनमेंट्स मां बेज़ार आहियूं त असां हिकिड़ो अहिड़ो एजेंटिक एआई जो या अहिड़ो एआई एजेंट ठाहे सघूं था त जीअं जीसीआर ते गूगल क्लासरूम ते को असाइनमेंट टीचर अपलोड करे त असांजो उहो एजेंट एआई एजेंट वञी उहो असाइनमेंट खणे चैट जीपीटी वटि वञे, उनखां सम्झे त हिन असाइनमेंट में असांखे छा करिणो आहे, कहिड़ो कहिड़ो कमु करिणो आहे ऐं फर्दर वञी जेको आहे गूगल ते सर्च करे जेके रिसर्च पेपर्स आहिनि, जेके प्रोजेक्ट्स वग़ैरह आहिनि, जेके ॿिया डॉक्यूमेंट्स वग़ैरह आहिनि, ब्लॉग्स वग़ैरह आहिनि, उनखे रीड करे एनालाइज़ करे ऐं उनखे सोल्व करे पोइ उनखे वरी खणी वञे वर्ड में, एम एस ऑफिस में, उते वञी छा हिकिड़ो पीडीएफ ठाहे उनखे एक्सपोर्ट करे पोइ वरी छा 3-4 कलाकनि खां पोइ वरी छा वापसि वञी जीसीआर ते उहो असांजो जेको असाइनमेंट आहे उहो सबमिट करे छॾे। त इन लाइ असां हिकिड़ो एआई एजेंट ठाहे सघूं था ऐं उहो एआई एजेंट जेको आहे कंप्लीटली ख़ुदि मुख़्तियार हूंदो, उनखे असांखे उनखे का शइ ॿुधाइण जी ज़रूरत न पवंदी। उहो असाइनमेंट भले 12 बजे अचे राति जो या सुबुह जो 8 बजे अचे, उहो पाण ई हल थी 3-4 कलाक जे अंदरि छा सबमिट थी वेंदो। इहो मतिलबु छा एआई एजेंट जो कमु आहे, उहो ख़ुदि मुख़्तियार हूंदो आहे ऐं हुनखे ह्यूमन्स जी या इंसान जी जेका आहे को मुदाख़लत जी ज़रूरत न हूंदी आहे कमु करण लाइ या को गोल अचीव करण लाइ। हाणे एजेंटिक एआई जो कुझु ख़ासियतूं आहिनि जेके ॿिनि एलएलएम्स में जीअं चैट जीपीटी थी वियो, जेमिनाई थी वियो, डीप सीक थी वियो या क्लाउडे थी वियो, उन में न आहिनि। फस्ट ऑफ ऑल जेको आहे मोस्ट इम्पोर्टेंट ॻाल्हि उहा आहे ऑटोनॉमी, त इहे ख़ुदि मुख़्तियार आहिनि, इहे पाण जेको आहे को टास्क शुरू करे सघनि था, उनखे ख़तमु करे सघनि था ऐं उन ते का इंसान जी का मतिलबु छा कंटिन्यूस मुदाख़लत जी ज़रूरत न हूंदी आहे। ॿी ॻाल्हि न डिसीशन मेकिंग, हीअ जेको आहे इन्हनि खां वधीक सुठा डिसीशन्स वठी सघनि था, कॉम्प्लेक्स डिसीशन्स वठी सघनि था ऐं सुठा डिसीशन वठी सघनि था एज़ कम्पेयर टू चैट जीपीटी या डीप सीक थियो। ॿियो आहे प्लेनिंग जो, त हीअ जेको जाम हिकिड़ो जेको वॾो गोल हूंदो आहे या वॾो मसइलो आहे उनखे नंढनि नंढनि स्टेप्स में ब्रेक करे स्ट्रेटजीस ठाहे उनखे छा सॉल्व करे सघनि था। उनखां अलावा ही ॿियनि टूल्स सां मिली करे कमु करे सघनि था। जीअं ऐं तव्हांखे एग्ज़ाम्पल ॾिनो त असाइनमेंट जो जेको एआई एजेंट आहे त उहो एआई एजेंट गूगल क्लासरूम, एम एस ऑफिस, चैट जीपीटी, गूगल सर्च या गूगल सर्च इंजन जेको थियो या ॿिया जेके मल्टीपल वेबसाइट्स हूंदा, रिसर्च पेपर्स जा, प्रोजेक्ट्स जा, गिटहब वग़ैरह थियो, इन सभिनी सां कम्यूनिकेट करे यूज़ कंदे छा उहो मसइलो असांजो हल कंदो, उहो असांजो असाइनमेंट जेको आहे हल कंदो। ऐं ॿी ॻाल्हि एडेप्टेबिलिटी, एआई एजेंट्स जेके आहिनि चैट जीपीटी वांगुरु न, बल्कि मतिलबु छा उहे पाण जेको कमु कयूं था, जेके प्रोजेक्ट्स वग़ैरह ठाहींदा, जेके उहे टास्क वग़ैरह कंप्लीट कंदा, उन्हनि मां एक्सपीरियंस हासिलु करे, उन्हनि मां फीडबैक हासिलु करे पंहिंजो जेको परफॉर्मेंस वग़ैरह उहो इम्प्रूव करे सघनि था। फॉर एग्ज़ाम्पल जेको असांजो इहो एआई एजेंट ठहंदो असाइनमेंट्स वारो, उनखे जेतिरा वधीक असाइनमेंट्स उहो हल कंदो ऐं जेतिरो तव्हांखे जहिड़ो तव्हां उनखे फीडबैक ॾींदो, उन फीडबैक जे हिसाब सां ऐं उन एक्सपीरियंस जे हिसाब सां उनजी परफॉर्मेंस जेको आहे वधि खां वधि इम्प्रूव थींदी वेंदी। हाणे एजेंटिक एआई एतिरो अहम छो आहे अॼु जी दुनिया में? सभ खां पहिरियां छो जो हिन सां जेको आहे असांजी इफिशियंसी जाम इम्प्रूव थी वञे।
जेके रेपिटेटिव टास्क आहिनि, जीअं असाइनमेंट ठाहिणु थी वियो या को प्रोजेक्ट ठाहिणु थी वियो या ॿियो को अहिड़ो टास्क जेको असांखे बार बार कंदा रहंदा आहियूं हक़ीक़ी ज़िंदगी में, त उनखे ई इफिशेंटली कम टाइम में, घटि टाइम में ऐं घटि पैसनि में हल करे सघे थो। ऐं छा तमामु घणे लेवल ते तमामु मतिलबु छा घणा रेपिटेटिव टास्क उहो करे सघे थो एज़ कम्पेयर टू ह्यूमन्स। जीअं हिकिड़ो स्टूडेंट जेको आहे 2000 असाइनमेंट नथो ठाहे सघे, पर हिकिड़ो AI एजेंट ईज़ीली 2000 असाइनमेंट सोल्व करे सबमिट करे सघे थो। ॿी ॻाल्हि इम्प्रूव डिसीशन्स, हीअ जेको आहे इंसान खां वधीक सुठा डिसीशन्स वठी सघंदा, छो जो हिन वटि जाम अमाउंट ऑफ डेटा आहे ऑलरेडी ऐं जाम सीनियर्स हुन वटि आहिनि। हीअ उन डेटा खे यूज़ कंदे, उन प्रोसेसिंग पावर खे यूज़ कंदे, उन CPUs खे यूज़ कंदे, इंटरनेट खे यूज़ कंदे तमामु सुठा डिसीजन वठी सघनि था विदाउट एनी ह्यूमन ब्यास। उनखां पोइ आहे कॉस्ट सेविंग, तव्हां ही तमामु घटि पैसनि में कमु करे सघनि था। जीअं 2000 असाइनमेंट ठाहिण लाइ असांखे जाम माण्हू खपंदा, पर हिकिड़ो AI एजेंट जेको आहे उहो फ्रीली बि कमु करे सघे थो जेके तव्हां वटि बेसिक टूल्स आहिनि। उनखां ॿी ॻाल्हि स्केलेबिलिटी जी, तव्हां ही AI एजेंट जेको आहे वरी उहा ॻाल्हि तव्हां 2000 असाइनमेंट करे सघे थो, पर हिकिड़ो जेको ह्यूमन आहे उहो 2000 असाइनमेंट नथो करे सघे। गार्टनर जेको अमेरिकन हिकिड़ी कंपनी आहे जेको रिसर्च वग़ैरह कंदी आहे, प्रिडिक्शन वग़ैरह कंदी आहे, कंसल्टिंग वग़ैरह कंदी आहे, उहा प्रिडिक्ट थी करे त 2028 ताईं जेके इंटरप्राइज़ सॉफ्टवेयर आहिनि उन्हनि में एजेंटिक AI 33% ताईं इंक्लूड थी वेंदो। 2024 ताईं उहो सिर्फ़ु 1% हो, हाणे 4 साल में ई मतिलबु छा 32% जो गैप अचे पियो। मतिलबु छा हिकिड़ो मैसिव जंप आहे कुझु सालनि में ई एजेंटिक AI जो। ऐं उनखां ॿियो जेको जो एडॉप्शन आहे उहो सॉफ्टवेयर डेवलपमेंट में आहे, जेको असां कोड वग़ैरह कयूं था या लिखूं था उनखे रिव्यू करण लाइ ऐं उनमें जेको आहे बग्स वग़ैरह फाइंड करण लाइ, एरर हैंडलिंग लाइ AI एजेंट्स तमामु घणो यूज़ थींदा, छो जो उहो कमु मैन्युअली करणु ॾुखियो बि आहे ऐं तमामु घणो टाइम कंज़्यूमिंग आहे, ऐं AI एजेंट्स उहो तमामु सुठे तरीक़े सां घटि टाइम में करे सघंदा। ॿियो जेको हिकिड़ो वॾो मार्केट असां वटि आहे कस्टमर सर्विस जो, तव्हां हेॾो सारो हब जेको आहे लाहौर में, इस्लामाबाद में या कराची में मेनली कॉल सेंटर्स जो, तव्हांखे सिर्फ़ु छा जेके आहिनि कस्टमर्स जा कंप्लेंट्स वग़ैरह ॿुधणा हूंदा आहिनि, उन्हनि खे रिज़ॉल्व करिणो हूंदो आहे। उहो हिकिड़ो तमामु रेपिटेटिव टास्क आहे, सिंपल टास्क आहे। त कुझु प्रोसीजर जे ज़रिए छा कुझु स्पेसिफिक प्रॉब्लम्स आहिनि तव्हांखे ॿुधणा हूंदा आहिनि, तव्हांखे छा कुझु स्पेसिफिक सोल्यूशन्स जेके उन्हनि खे ॿुधाइणा हूंदा, तव्हांखे हीअं कयो तव्हांजो मसइलो हल थी वेंदो। त उहो AI एजेंट्स इज़ीली करे सघंदो ऐं तमामु घटि टाइम में करे सघंदो ऐं तमामु सुठे तरीक़े सां ऐं वधीक सुठे तरीक़े सां जेके आहिनि कस्टमर्स जा जेके क्वेरीज़ वग़ैरह आहिनि, जेके प्रॉब्लम्स वग़ैरह आहिनि उनखे सोल्व करे सघंदो ऐं घटि टाइम में ऐं घटि पैसनि में करे सघंदो। ईअं ई ॿियनि जाम डोमेन्स में जीअं हेल्थ केयर थी वियो, फाइनेंस थी वियो, मैन्युफैक्चरिंग थी वियो, उन में AI वर्क फ्लोस या AI एजेंट्स जो तमामु वॾे लेवल ते जेको आहे एडॉप्शन थी रही आहे, यूज़ थी रहिया आहिनि ऐं नवां एजेंट्स ठही रहिया आहिनि। ऐं ईअं ई फॉर एग्ज़ाम्पल हेल्थ केयर में डॉक्टर खे को बि रिपोर्ट्स वग़ैरह या को बि डिज़ीज़ खे डायग्नोस करण लाइ जेको 10 खां 15 मिंट लॻनि था, त उहो एनालाइज़ कंदो आहे, सभई रिपोर्ट्स वग़ैरह पढ़ंदो आहे, पोइ उनखे डायग्नोस कंदो आहे ऐं को न को कंक्लूजन कढंदो आहे। त उहो AI एजेंट्स जे हेल्प सां उहो 15 मिंट वारो कमु उहो 3-4 मिंट में इज़ीली करे सघे थो, छो जो AI एजेंट्स जेको आहे जेको कस्टमर जो वॉइस जे थ्रू उनखे छा एनालाइज़ करे ॿुधाए सघे थो, हिनखे हीअ बीमारी आहे या हिन खे ही तकलीफ़ आहे, हिन जा सिम्पटम्स आहिनि, हिन जे रिपोर्ट्स में ही की पॉइंट्स आहिनि, उन्हनि जे बेस ते उहो उनखे मतिलबु छा टॉप 5 डिज़ीज़ ॿुधाए सघे थो। टॉप 5 जेके डिज़ीज़ आहिनि डेटा जे हिसाब सां उहो ही शो थियनि पिया, त माना हुनखे डॉक्टर खे उहो ईज़ीली जेको आहे डायग्नोस करे सघे थो त ही जेको आहे हिनखे ही बीमारी आहे, हिनखे ही मसइलो आहे। त ईअं ई AI एजेंट्स जेको आहे जाम डोमेन्स में यूज़ थी रहिया आहिनि ऐं जेको आहे ही जाम वधीक यूज़ थींदा फ्यूचर में। 2028 ताईं जेको सोशल न सॉफ्टवेयर जेको इंटरप्राइज़ सॉफ्टवेयर उन में 33% इंक्लूड थी वेंदा ऐं ॿियनि डोमेन्स में जाम वॾे लेवल ते यूज़ थींदा। ही हिन सीरीज़ जो फर्स्ट वीडियो हो ऐं नेक्स्ट बि कुझु वीडियोज़ में असां एजेंटिक AI जे बारे में डिस्कस कंदासीं। वॾी महिरबानी।